दिल थी चए त हिकु पल बि तोखां परे न थिया ऐं हिकु सेकंड बि पाण खां तोखे धार न कया। उल्फतन कदूरतन ऐं नफ़रतुनि जो ॾेह छॾे सुमल अहिड़ी कुंड वसायूं जिते का दुश्मनी न ई को फॾो फसाद हुजे। प्यार ई प्यार ऐं सुकून ई सुकून हुजे। सोढल इहो दिल सां तो चवीं? रूह सां ऐं अंदर जी गहराइनि सां था निकिरनि लफ़्ज़ ऐं जुमला। पोइ हिते अमून ऐं सुकून सां रही नथो सघिजे? छा लाइ का ॿी कुंड ॻोल्हिजे? सुमल ये दुनिया बि त रहण ॾे न। जॾहिं सभु साॻी सोच सां सोचींदा तॾहिं हिते रही सघिबो। जॾहिं न मां कंहिंजी लपाट सही मोटी ईंदुसि त हर को मूंखे गेदी ऐं बुज़दिल सम्झंदो। इहो ई सबबु आहे सुमल जो हिते हर हिकु माण्हूअ खे गोलीअ जो जवाबु गोलीअ सां ऐं कुहाड़ीअ जो जवाबु कुहाड़ीअ सां ॾियणो थो पए। कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? गेदी घटि या टिजणो थो सम्झो वञे? पवे थो फ़र्क़ु सुमल। कोन थो फ़र्क़ु पवे। ॿिली ॾह कुआ खाई हली आ हज ते। हींअर ताईं केतिरा क़त्ल कया अथई, केतिरा ज़ख़्मी ऐं मूमल केॾांहुं वई? इहे सभु कराया विया आहिनि मूंखां। मूं हासिकार न कया आहिनि सुमल। ॿिया बि त मटिजनि न। पोइ सुमल मां बि मटिजी वेंदुसि। तूं मटिजी वञ सोढल, ॿिया पाण ई मटिजी वेंदा। ईअं मटिजी त इलाइक़ो ई अमुन भरियो थी वेंदो। यादि न अथई उन ॾींहुं गाॾीअ जो अघु छलियो वियो, माठ करे बीह रहा, तोते ऐं अम्मा ते आङुर खॼे आ त पोइ मां कमज़ोर न सम्झो वञा? तुंहिंजी खयल आङुर जे जवाब में हुननि आङुर खई हूंदी, न त ॿिए कंहिंसां ईअं नथो थिए। सुमल तूं मूंखे आज़माई थी या तोखे कंहिं पढ़ायो आहे? न सोढल, न आज़माया थी ऐं न कंहिं पढ़ायो आहे। पोइ दंगा फसाद नथा वणनि मूंखे, न कर हो ॾेई हंगामा। तॾहिं सम्झंदसि त तोखे मूंसां सचो प्यारु आहे। सचाईअ जी परख प्यार ऐं प्यार जी परख सचाई आहे। कंहिंजी सचाई जी ॻाल्हियूं पियूं हलनि, मां बि त ॿुधा। अम्मा इहो सूमल खां पुछ। मां दोस्तनो थी मोटी थो अचां। पुट पाड़े वारे खानू जी सार लहंदो वञे, अवेल सवेर ॾुखी सुखी कमु ईंदो आहे। मां संदसि घरां थी आई आहियां। पुट सिखे कारो कामण थी पियो आहे। जी अम्मा। बाप हथी ख़ाली न वञ, हथियार खयो वञ। न अम्मा, हाणे मां हथियार न खणंदुसि। मुंहिंजो चवण मञ, का महल न कंहिं जहिड़ी। दुश्मनी जे ॿरंदड़ शोलनि में हथे ख़ाली माण्हू सड़ी पवंदो आहे।
यार कासिम सूरत अञा नाहे छॾियो डॉक्टर इजाज़त कीअं ॾिनी ज़फ़र मर्ज़ जी वधीक ख़बर डॉक्टर साहब खे या तोखे मर्ज़ जी ख़बर त मुंहिंजे अलाह खे आहे अल्लाह साईं त बेशक वॾो आहे पर अस्पताल में मर्ज़ ऐं मरीज़ खे डॉक्टर ई सम्झनि था न हुन सम्झो आहे तॾहिं त घर वञण जी इजाज़त ॾिनी अथई पर घर सूर वधी वञे त पोइ तूं वहमी न थी ज़फ़र डॉक्टर साहब दवा ॾिनी आहे ज़फ़र लॻे थो त को ताड़ में आहे केरु आहे कासिम तूं संभाल मां ॾिसां थो पर ख़्याल सां को दुश्मन न हुजे ज़फ़र रब साईं जे तरफ़ खां न फिटे बाक़ी हे कासिम करनि था हारे या मारे ज़फ़र कंपाउंडर हो ॿिए वार्ड में वञे पियो मूंखे लॻे थो त केरु ताड़े पियो अञा मूंखे वामी पियो सॾी खुटको ऐं ख़दशो ज़रूरी आहे ज़फ़र मां डॉक्टर साहब खां दवा लिखायां त पोइ हलिया था हलूं पंधि टैक्सी कयां थो तूं जल्दी तयारु थी मां अचां थो ठीकु आहे ई ॻाल्हि ॿुधी अथव दादन जे घर ते छापो लॻो आहे कंहिंमहिल जंहिंमहिल तो चए पे त सरदार बहराम खान ॾे था वञूं पर घर खे तालो हुयसि तालो त मां बि ॾिसी आयोसि तालो बि छो ख़बर न आहे लॾे वियो छा लॾे वरी काॾे वेंदो लॾे काॾे बि वञे पर धाणो उते वञी पुॼंदसि अञा चवंदी आहीं त घटि वधि थो चवे हुन ते अलाए कहिड़ी आफ़त ऐं असीं बेख़बर ठाह खां पोइ बि तव्हां ॿिन्ही जूं रंबे जे गन जहिड़ियूं ॻाल्हियूं हा हा मूं रंबे जे गन जहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ॿियो न त हर मामले जो वक़्तु हूंदो आहे थाणो हिन वक़्तु अदावतूं ऐं उबतियूं न कजनि थाणो शफ़न जी चाचा अच त ॾिसो कंहिंखे ॾिसंदी दादन खे अलाए छा मसइलो आहे अच बाबा कंहिं वक़्तु थियो आहे अॻुआ कुझु वक़्तु पहिरियां वज़ीर ते कंट्रोल करे विया तूं काॾे वियो आहीं सर खां इजाज़त वठी घरां थी मोटियसि त इहो ई लका ॾिठुमि मां डॉक्टर खे सलाह ॾियणु आयोसि त डरी वञे पुलिस जो ज़ोर आहे मतां हिन ते बि टेड़ा पवनि टेड़ा त ॿिए नमूने पइजी विया आहिनि दादन त पोइ पक सां इहो बहादुर हूंदो कुहर जो माण्हू उन ॾींहुं धमकी बि उहो ई ॾेई वियो हो 3 ॼणा हुया दादन त पोइ जब्बार ऐं मंठार हूंदसि हाणे छा थींदो दादन सभु कुझु थींदो जावेद रख मौला ते डॉक्टर साहब ख़तरे में हूंदो दादन तुंहिंजे लेखे त दुश्मन वटि सेज ते निंड्रू कंदो हूंदो हा अड़े बेवकूफ़ ख़तरे में त आहे पर मां बि हुननि जे लाइ ख़तरा पैदा कंदुसि कुदरत जो शान आहे मुंहिंजे मथां चौतरफ़ मसइला टुटंदा आहिनि पर रब जे नाव तां सदको अञा पार पइजी वेंदो आहियां तूं घबरा न जावेद कुछ थियो आहे छा दादन यार उदार डॉक्टर अगवा थी वियो डॉक्टर सतार हा हिक तरफ़ पुलिस ॿिए तरफ़ ही अलमियो यार मां इन बुॾेतर में आहियां त मां कहिड़े मसइले खे वठां पहिरियां तू दिल न ला दादन हिकिड़ो चकर सूबेदार सां मिलां थो ॾिसां त छा थो चवे पोइ मुंहिंजो जानू जो कमु आहे डॉक्टर लाइ कोशिश करणु अगवा कंहिं कयो आहे गुहर जे माण्हुनि मंठार जब्बार ऐं बहादुर ठीकु आहे ठिकाणा ॻोल्हे पाण ई था सेख त ॾियूं
ॿुधो आहे शहबाज़ ख़ान मोटी आयो आहे। शहबाज खान मोटियो आहे? अम्मा अम्मा मुंहिंजो मथो फाटे थो। संभाल दिए पाण खे संभाल। साह साह में नथो मां पे। नूरी जी मासी हुकुम कर। वञ ॻाढ़ी गोरी पई थी उहा त खणी आ, वारो कर। मां खणी थी अचां। अम्मा अम्मा टिकी कुछ न कंदी। कंदी धीअ, फ़ाइदो कंदी। डॉक्टर सतार ॾिनी आ। न खाईंदसि टिकी अम्मा। ॾाही थी धीअ, हिकु मामरनि जा पहाड़ मथां ॿियो तूं हौसलो थी हारी त वेतर भुरी वेंदासीं। मासी बच्चा तूं बि हिम्मत न कंदीअ त ॿियो केरु कंदो? कमल उथ, कमल भेण गोरी खा। उथी कमल, उथी हिम्मत कर। साह साह में बाबे त खावा न टिकी। होरिया होरिया करे गीत ॾेई वञ। मासी ही आ न टिकी। उथी कमल हिम्मत कर, उथी उथी। मासी हिम्मत कर, बात खोल पी पानी। अल्लाह खैर कंदो कमल, आराम कर। हलिया। जी सर। राइट सर। सर अर्ज़ा सर, बहराम खान ऐं परवेज़ खान जे बिरादरी में तकरार हलंदड़ आहे। जी सर, ॿिन्ही बिरादरियुनि जे माण्हुनि ख़िलाफ़ केतिरी एफआईआर कटियल आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे सर त दादन औरतूं ॼण लाइ राज़ी आहे। इहा ई त ॻाल्हि आहे न सर। पोइ छापा आणणु ऐं रेड करणु खून रेज़ी वधाइण बराबरि आहे। हा ॾिए थो, पर शर्त आहे त पोइ तव्हां परवेज़ खान ते ज़ोर रखो त किथे ॻाल्हियूं रखनि, तव्हां वटि ई रखनि, पर भला जिते परवेज़ खान दुरुस्त सम्झे। बाक़ी इज़त ऐं हयातुनि जो मसइलो औरतुनि लाइ इनकारी हरगिज़ न आहे। ठीकु आहे सर? ओके सर। राइट सर। छा चयो एसपी साहब? एसपी साहब मञे वरितो आहे त किथे ॻाल्हियूं रखनि। जेकी दादन छत रखे थो ते दुरुस्त आहिनि। पोइ परवेज़ खान खे केरु मञाईंदो? साहब पाण ज़िमो खयो आहे। ओ सर मञे परवेज़ खान, न त मां मंझराईंदोमांसि। न ख़बर अब कना जोशना। अॻिते विच में न ॻाल्हाई त वर्दी न मुंदई। जी साहब। तूं दादन खे बाउंड कर। जी सर। ही आहे न हुबदार, न ते था रखूं, न त पोइ पंहिंजा पावर इस्तेमालु करे बाउंड कबोसि। साहब मुंहिंजो ज़िमो आहे, पावरनि वारा पहर ई कोन ईंदा। हो हक़ी आहे, ना हक़ी ज़िद ते नाहे। ओके वञी चवेसि, न त ॾाढो ॾुखियो थींदो। फोन ते मूंसां ॻाल्हाए। जी साहब। मुंहिंजे गाॾीअ में तेल न आहे, सम्झी थो न? मां न सम्झंदुसि त ॿियो केरु सम्झंदो सर? विलो कयूंसि था। अरे परवेज़ खान न, एसपी साहब खे पतो पियो त चिड़ी वेंदो। ॿिया पासा थोरा आहिनि छा? ॿिया पासा पटिया पिया आहिनि साहब। ॻाल्हि त ॿुध, ही कहिड़ी पटी पे पढ़ाई आईसि? कंहिंखे पुफी? सोढल खे, ॿियो वरी कंहिंखे? मूं त ज़माने जी ॻाल्हि पे कई पुफी। ज़माने जी ॻाल्हि? हथे ख़ाली थी वियो? मूं त न चयोमांसि त तूं हथे खाली वञ। अॻे त वेंदो हो त हथियार पहिरीं पाण सां खणी वेंदो हो, ऐं हाणे त ईअं हलियो थो वञे। हा, ऐं माराइण जा पोयां पईंसि छा? पुफी छा पई चवें? मां त इहो सोचे बि नथी सघां। मूं त चयो झेड़ा चङा न आहिनि। मां बि चवां थी इहे झेड़ा चङा न आहिनि। मुंहिंजो घर वारो वियो, केरु मोटाए ॾींदो? ऐं जेकॾहिं हिन खे कुझु थियो त हिन जो ज़िम्मेवार केरु आहे? ॿुधाए मूंखे। बिस्मिल्लाह, लख बिस्मिल्लाह। हा, ऐं तूं बि छम छम कंदी अची ते ख़ैर सां पहुती आई गो। हा, छो आई हिते? ऐं चई थी निकर हितां, तीअ मुक हणी नासू न फेरे छॾई।
ना सूफेंदी है जो अंधन जी खेराता धाणो धड़किया ए धड़की ना है काछे जी गिलोई तरस त मां तुंहिंजो मथो पे हा मथे में ख़ारिश थी थई न तॾहिं त हिते आई आई केर थई हिन ॻोठ में तुंहिंजो ॿुधाए मूंखे हिन ॻोठ में मुंहिंजो आंड्रा पुरियल आहिनि ओबा कया त हली आयसि ऐं तोखे ॿुधाइण आयसि त मूमल जो अफ़ज़ो ॾियणो पवंदुई हा ऐं न चयो मां त जुती सुधी खट थी बी तोखे ॾेखारियां थी ॾींहं जा तारा हिन ही बी त सही ओ बी बी अॼु तो पई मूं पई ॾिस हा 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 त आउ चवई थी सारा धाणो धड़किया नि धड़की ना है तहां के घणी ॻाल्हियूं फबियूं हाणे न फबंदियूं निकर निकर हितां जेकॾहिं ॿीहर तूं हिते आई आहीं न त जांढे में जोटींदी सही निकर हितां उफी छॾीस त वञे सुमल तूं हिन ॾाइण खे न सुञाणी जिथे हिन जो पेर पवे न उते ख़ैर ई कोन्हे हा हथ त लाए त हिंदुस्तान घुमाए ठमकियूं थी दी धाणो धड़किया नि धड़की ना है उफी मूंखे कुहाड़ी त खणी दे मां हिन खे थो ॿुधायां भले कुहाड़ियूं हणंदो मत भरे धाणो धड़किया नि धड़की ना है जो कुहाड़ियूं हणंदे तोखे ॾिसंदसि अरे हले नहीं चोच खुट्टी खायो अथई जो भगी बीठी आहे हिते पिनड़ा करन मोमल जी चाचा हाल न विञाए धीअ अम्मा याद अची वई आहे चाचा मूंखे कुझु वक़्तु ॾे त मां तुंहिंजे वालदेन सां मिलां वालदेन सां न चाचा बाक़ी कंहिंसां मुंहिंजो घर वारो आहे तूं शादीशुदा आहीं चाचा ॿुधायो हुयो ध्यानु न हुयो तुंहिंजो या वरी विसरी वियो अथई ख़ैर सोढल ॿुधल आहे दामित माण्हू आहे उनजी ॾामे जी त मूंखे ऐं मुंहिंजे वजूद खे कढियो आहे चाचा पर चाचा कहिड़ो बि आहे कीअं बि आहे घर वारो आहे मां खांसि माफ़ी वठंदसि इलाज कंदीमांसि चयोमांइ न मूंखे थोरो मौक़ो ॾे त मां हुन सां मिलां ऐं खेसि मिंथ बि कयां ऐं ॿुधायांसि बि तूं सुञाणीस चाचा तर साॻो आहे ॻोठ अलहदा आहिनि हिकिड़ो दोस्त असांजे ॻोठ में अथसि उनखे वठी वेंदोमांसि न चाचा कंहिंखे बि न ॿुधाए मारे या माफ़ करे तूं पाण वञी सोडल सां मिल कंहिं ख्वारीअ जी ज़रूरत न आहे बस खटनि मुंहिंजा भाग तूं थोरो सब्र त कर ईअं ई कंदुसि मुबारक सरदार मुबारक मुबारक सरदार मुबारक हुजन खैर मुबारक सरदार साईं मुबारक हुजन बादल तव्हांखे मुबारक हुजे सरदार साईं सच पुछो न त असांखे नए सिर साह पइजी वियो आहे हैरत थी पर ॾिसी ख़ुशी थी सरदार बादल हाणे 12 हीरल शहबाज खान अकेलो ई काफ़ी आहे छो त शहबाज जी उॾार आसमान ई पोलार ताईं हूंदी आहे परवेज़ खान रात वारी फ्लाइट थी दुबई थो वञे ये परवेज़ खान जी अदा एतिरो जल्दी सरदार हा गौर दोस्तन तंग कयो त अच भला सरदार एतिरो वक़्तु बाबा को वक़्तु त कोमा में हुयसि चवंदा न आहिनि त मारण वारे खां बचाइण वारो वेझो ऐं वॾो आहे सरदार हिते ॿियो कुझु हलाए वियो हो हा ख़बर पई हुई नवाज़ ॿुधायो हुयो तकलीफ़ वधी वई तॾहिं लंडन खणाए वियो नवाज़ पाण उते रहिजी वियो परवेज़ खान खे ईअं करणु खपंदो न हो पर कयाई त मुंहुं ॾेई वेंदुसि बहरहाल मुबारक सरदार ख़ैर मुबारकूं बाबा ख़ैर मुबारकूं
हेलो एसएसपी साहब जी ठीक है मां ऐं अदा शहबाज खान अचूं ओके ओके अल्लाह हाफ़िज़। शहबाज खान आयो आहे त कहिड़ो आसमान खे लोॾो ईंदो रहंदो मोजा कुसूरवार थींदा ॿई ॿाहिरि कीअं सरकार है तोखे सुध न आहे त असांजी बिरादरीअ सां लड़ण ऐं असांजे ॻोठ ते हमला कराइण दादनि ऐं ॿियनि ते FIR कराइण इहो वहिंवार न आहे। बिल्कुलु आहे किबला न ॾींदो त पोइ भगन जी सट पखिड़ जो झट। सरदार डॉक्टर अगवा थी वियो आहे त मां छा कयां मूं अगवा करायो आहे मूं वार लाइ चयो बाबा विलासाफर ऐं समाज सुधारक पियो थिए दादन वरी उनजी टेक में पूरो लोड़े त पतो पवेसि त जिन लाइ सोचे थो से न सुधरंदई। सरदार जेकर तूं वार नथो करी न त फटन ते लूण न बुरक असीं पाण मुंहुं ॾींदासीं हो न्यापे ते न अचूं न त मयार न ॾिजांइ सरदार। न्यापे ते न अची त पोइ भगन जी सट पखिड़ जो झट। अगन तोखे ख़बर आहे न ही शफन शेर आहे शेर। और वञी दाऊं करे सटका विसरी वई। सरदार ॾुखी सुखीअ में कम न अचो हारी बि तव्हांजा राज बि तव्हांजो जे ॻोठ ते पुलिस चढ़ाई करे त बि न पुछो को अगवा थिए त बि न पुछो त पोइ तालुक छाजो। पुलिस जी चढ़ाई परवेज़ खान जे चवण ते पुलिस चढ़ाई करे ॻोठ खे घेरो कयो ऐं दादन जे घर में घिड़ी हवेली बि त उन ॻोठ में आहे न। उन हाल में बि जेकॾहिं सरदार ख़ामोश त पोइ छा कजे। परवेज़ खान ऐं शहबाज खान खे छॾे पुलिस छो चढ़ाई कई। किबला DSP जो ॿुधाए वियो त दादन न्यापे ते न आयो आहे। इन जो मतिलबु इहो न आहे त वरंदी मिलण खां अॻु मोजे ॻोठ ते रेड करे ऐं कड़ो चाढ़े। तोखे पंहिंजे हथनि सां चिठी लिखणी पवंदी। पंहिंजे हथनि सां हिकु लफ़्ज़ छा हिकु अखर बि न लिखंदुसि पर जेकॾहिं लिखंदुसि त पोइ सिर्फ़ु हिकिड़ो अखर हूंदो वो न न न। घाटे ते न चारस मन ठार ओ खीस पेट में छुरा तो फुड़ियूं थी फुटन्स। हिनखे लिखणी पवंदी कलम ऐं कागज़ पैसनि सां आंदो अथऊं मुफ़्त में न आंदो अथमि। हा लिखीस न न न पर चओ वरी बि न न न। तोखे मौत सड़े रहियो आहे हाणे न बचाए भर कलमू तो कुफर खां बची सघी पढ़ कलमू। न मज़र तो ॿुधाए न को ॿियो हाल हवाल ॾियण वारो। अलाए छा थियो अलाए छा न थियो दादन तो अलाए छा गुज़रंदी हूंदी। अति शबाना सणाई थींदी अणाई कोन थींदी रख अल्लाह ते तू फिक्र न कर। अदी कीअं न कयां गणती ॿुधाइनि बि त कोन था त ईअं छो कयो अथनि। अम्मा तू न ॻाल्हाए कमल तबियत वरी बिगड़ी वेंदई। न बिगड़ंदी नूरी। सही थी चए नूरी तू लेटी आराम कर रब खे पारत आ। अम्मा दवा फ़ाइदो ॾिनो आ। शुक्र आ ॾुखायनि में मालिक जे हुकुम सां दवाऊं त शफ़ा ॾिनी न। मज़हर अचे त पुछांसि। छा पुछंदी अम्मा जेको थियणो हूंदो सो थींदो। सो त आहे पर असांजे अंदर जी गुरखुर त टरे न त छो दर पदर आहियूं। ज़रूर को मामलो हूंदो न त अधे घर छॾण जो कॾहिं चयो ई न आहे। हेॾनि हमलनि में घर में हो हिन भेरे लाइ कहिड़ो पूर पयुसि। का त मजबूरी या सियाणप सोचई न जो ईअं कयई न त अधो असांखे दरपदर न करे आ। हाणे मां साणसि झेड़ींदसि। तूं दादन सां झेड़ींदीअ? हा भेण आयांसि चवंदीसांसि त ईअं छो थो करे। ईअं न करे छो दरपदर थियूं छो ॾुख ॾिसूं छो सख़्तियूं सहूं।
मुझे न को खर दिमाग दर खुलियल छॾी आई आहियां। तव्हां संभाले वियो त मां ॾिसी अचां ॿाहिरि। दरवाज़ो खड़काए थो अचे। चाची दरवाज़ो खड़काइण सही आहे, घर आहे न। समझस पुट, भला को हवाल? हलो त हलूं घर। ख़ैर थी वियो न? साह सुध न आहे, सोटर दादन माण्हू मोकिलियो आहे त घर अचो। मां गाॾी काए आयो आहियां, जल्दी कयो हलो। ठीकु आहे। सर हुबदार कम जो माण्हू आहे, को ऐसे छो न आहे जेको न सुञाणेसि। तॾहिं त उन्हनि बर्दाश्त कयोमांसि। साईं मां खादम आहियां। साहब हुबदार हुबदार आहे, हिम्मत वारो आहे। हुकुम कयो, मूंखे कीअं घुरायो अथव? तूं औरतूं वापसि छो थो करीं? रेड ऐं गिरफ़्तारी खां SHO ऐं हुबदार जे करे बची वियो आहियां। DSP साहब, मां गिरफ़्तारी लाइ हाणे बि हाज़िर आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ। मां कॾहिं बि इनकार न कयो आहे DSP साहब। मां त कल्ह बि अॼु बि हाज़िर आहियां औरतूं वापसि करण लाइ। बाक़ी रुकावट कहिड़ी आहे? रुकावट उन्हनि औरतुनि जी इज़त ऐं ज़िंदगी आहे। मतलब साफ़ ज़ाहिर आहे DSP साहब। ईअं न थिए जो मां होॾां वापसि कयां ऐं होॾां मारिजी वञा। गांव उन्हनि जे मथां आङुर बसि मूंखे इहा ज़मानत खपे त औरतूं वारसनि जे हवाले थियनि। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। तव्हांजो ज़िम्मो मुंहिंजे अखियुनि ते। पर DSP साहब, शहबाज़ खान खां पक वठो त किथे हू गड़बड़ न करे। न कंदो दादा, न जॾहिं साहब ज़िम्मो खणे थो त बस। हाँ दादा ने, DSP साहब सूबेदार साहब का नंढी ज़मानत न आहिनि। पर हुबदार, शहबाज़ खान या कंहिं बि औरतुनि जे मथां सरे जो बि ज़ुल्म कयो न त पोइ मां माठ न रहंदुसि। पोइ भले गिरफ़्तार थी फाही चढ़ी वञा या मारे वञा, पर माठ न रहंदुसि।